सभी वालदेन और शागिर्दनि के लिए ही पब्लिक मैसेज है जेके भी उस्ताद बुखार डिग्री कॉलेज दादू में 12वीं क्लास जा असां वटि शागिर्द आहिनि प्री इंजीनियरिंग प्री मेडिकल आर्ट्स और कॉमर्स जा इवन जो आहे प्राइवेट कैंडिडेट उन्हनि जिन भी पंहिंजा इम्तिहानी फार्म भरण लाइ चालान जमा करायो है महिरबानी करे 24 तारीख़ ताईं 24 मई ताईं असां वटि असांजे कंसर्न क्लार्क वटि ऐं जेके घुरिबल डॉक्यूमेंट्स आहिनि उहे महिरबानी करे जमा करायो छो त बोर्ड जो हिकिड़ो कानून आहे उन कानून तहत असांखे हिकु या ॿिनि ॾींहंनि जे अंदरि उहे फार्म सेट करे उते पहुचाइणा जेकॾहिं असां विदिन टाइम अव्हां जा जेके चालान प्यारियल आहिनि उहे तव्हां नथा जमा कराए सघो त यकीनन उन्हनि सभिनी ते लेट फी बोर्ड जे तरफ़ां जेकी उनजे नोटिफिकेशन में लॻल आहे उहा लागू थी वेंदी त महिरबानी कयो। अक्सर शागिर्द ईअं कनि था त पंहिंजा चालान जमा कराए पाण रखे था छॾनि उन्हनि सभिनी जे लाइ हीअ हिदायत आहे त महिरबानी कयो पंहिंजा जेके चालान आहिनि विदिन 24 कलाक जे अंदरि कंसर्न क्लार्क या पंहिंजे इदारे जे अंदरि जमा कराईंदा कयो त जीअं अव्हां कंहिं बि लेट फी खां बची सघो। हिकु दफ़ो आउं पंहिंजे मैसेज खे रिपीट कयां थो त जिन बि 12 जे शागिर्दनि पंहिंजा इम्तिहानी फार्मनि जा चालान जमा कराइनि उहे कीअं बि करे 24 तारीख़ ताईं असां वटि जमा कराइनि जेकॾहिं असां वटि नथा जमा कराइनि त मजबूरन उन डेट गुज़रण खां पोइ जॾहिं असां उनजा फार्म अपलोड कंदासीं त यकीनन उन ते लेट फी चार्ज थींदी। महिरबानी कयो ताउन कयो वालदेन ताउन कनि ऐं हिन मैसेज खे हिन वीडियो खे शेयर कयो। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पाकिस्तान ज़िंदाबाद।